कयो। साईं आपको सभिनी खे ते वरी भलीकार चऊं था पिया। साईं सदाईं करी मथे सिल चुकार, दोस्त तूं दिलदार आलम सब आबाद। असां सिंधुअ जा वारिस आहियूं ऐं इहा ई असांजी पहचान आहे, इहा ई असांजी तारीख़ आहे ऐं इहा ई असांजी सकाफ़त आहे। इहो ई असांजो जेको आहे सो सभु कुझु आहे, तहज़ीब आहे, तमदुन आहे। ऐं वेझा ॾींहं पिया अचनि एकता जे हवाले सां 1 तारीख़ ते सॼी सिंध जेका आहे पंहिंजे सकाफ़ती ॾींहुं मल्हाईंदी ऐं सभ खां वॾे वॾो ॾींहुं प्रोसेस में इन तहरीकुनि में पंहिंजी सर्वाइवल लाइ, पंहिंजी हैसियत मञाइण लाइ असां इहो ॾींहुं रखियो आहे ऐं उहो वाक़ई बि प्रोसेस में हिकिड़ो अहम तरीन ॾींहुं थी साबित थियो आहे। असांजा वॾा एॾा मसइला कोन ॾिसी विया सिंधुअ जे हवाले सां। सिंधु वहंदी रहंदी ऐं सिंधुअ जे बारे में असांजे वॾनि खे, असांजी ग्रैंड फादर्स ग्रेट ग्रैंड ॾाॾनि परॾाॾनि तरॾाॾनि खे एतिरी परेशानी न हुई जेका असांजे नसीब में जेका परेशानी आई आहे ऐं उनखां वधीक जेका आईंदा जे नसलुनि लाइ जेका असां परेशानी आहे। सिंधु जेको आहे सो उनजी जेका आहे अॻिते ज़िंदगी कीअं हूंदी, सिंधु छा उहा बहती धारा हूंदी या न हूंदी। सिंधु जेका आहे सा जीअं को हेॾो सारो तहज़ीब खे पालियईं, हीअ 10,000 साल पुराणी सिंधुअ जी तहज़ीब आहे, इंडस सिविलाइज़ेशन, छा उहा थी सघंदी या बची सघंदी, सर्वाइव करे सघंदी न करे सघंदी। इहे सभु वसवसा, इहे सभु परेशानियूं ऐं जेको डेटा आहे असां वटि, जेका साइंटिफिक सोच आहे असां वटि, जेका माहौलियाती तेज़ी सां तब्दीलियूं पियूं अचनि, सभु पस मंज़र में मूंसां गॾु आहे। असां सां अॼु कैसर साईं कोन्हे को, हुनजी का मसरूफ़ियत थी वई। अॼु ॿई असीं आहियूं, असलम हैदर साहब ऐं मां आहियां ऐं प्रोग्राम खे अॻिते वधायो। बिल्कुलु कैसर, सॼी सिंध एकता में ॿधीअ में उन रंगजी चुकी आहे। सिंधु दरिया सां मोहबत जो इज़हार सॼी सिंध में रैलियूं प्रोग्राम्स थी रहिया आहिनि। हसन अब्बास साहब पाणीअ जा माहिर आहिनि, इंतिहाई तमामु घणी ॼाण रखंदड़ आहिनि, उहे असां सां गॾु हींअर लाइन ते मौजूद आहिनि। हसन अब्बास साहब सलाम अलैकुम, आपको मेरी आवाज़ आ रही है? जी बिल्कुल आ रही है। हसन साहब, आपका बहुत सारा काम है पानी के हवाले से और आप उसको इस तरह देखते हैं कि जो उसकी हकीकी माना है, जहाँ जो उसका पहलू है आपको सिंध के अंदर, और जो इंडिपेंडेंट सोच रखने वाले लोग हैं, जो फेयरनेस रखने वाले लोग हैं, वो आपको आपके आइडियाज़ को बड़ी अहमियत देते हैं। आप क्या समझते हैं कि ये जो अब ये चोलिस्तान की कैनाल जो इतना बड़ा कोई 60 लाख से ऊपर का कोई इनका प्रोजेक्ट है, तो जी बाकी बचेगा क्या दरिया में जो ऑलरेडी इस माहौलियाती तब्दीली में उसका पानी कम हो रहा है और एरेटिक हो रहा है, कभी बहुत बड़े फ्लड्स आ रहे हैं, कभी बिल्कुल पानी खत्म गायब हो जाता है, पानी आएगा कहाँ से? जी जी, ये बड़ा आपका अच्छा और दिलचस्प सवाल है जी। असल में बात ये है कि जो हर आपका जो एक हाइड्रोलॉजिकल सिस्टम होता है, जिस तरह से ये आपका सिंधु दरिया का सिस्टम है, ये ग्लेशियर से शुरू होता है और अपने डेल्टा तक जाता है। तो हर सिस्टम की एक लिमिट होती है जिसको हम कहते हैं सस्टेनेबल लिमिट, कि अगर आप उसके बीच में कोई थोड़ी बहुत छेड़छाड़ करें तो बाकी सिस्टम जो है वो ठीक रहता है, उसको ज्यादा फर्क नहीं पड़ता। सिस्टम के बीच में रेजिलियंस होती है, सिस्टम के बीच में कुछ थोड़ा बहुत उतार चढ़ाव नेचुरल भी होता है, उसको एब्जॉर्ब करने की सिस्टम में कैपेसिटी होती है। तो अगर आप कोई भी प्रोजेक्ट करते हैं किसी भी हाइड्रोलॉजिकल सिस्टम पे, तो आपने सबसे पहले उसकी लिमिट्स को असेस करना होता है। फिर आपने देखना होता है कि आप इसमें कितनी छेड़छाड़ करें तो सिस्टम जो है वो अपने हिसाब से चलता रहेगा और वो इस थोड़ी छोटी मोटी छेड़छाड़ को बर्दाश्त कर ले। लेकिन सिंधु का केस बड़ा डिफरेंट है। सिंधु पे सबसे पहले 1850 में माधुपुर कैनाल हेडवर्क बना, 1858 में ये सिरहिंद कैनाल का नेटवर्क बना, उसके बाद में ट्रिपल कैनाल प्रोजेक्ट शुरू हो गया। और हर प्रोजेक्ट एक वक्त में एक ही प्रोजेक्ट हुआ। एक प्रोजेक्ट को अगर देखा जाए तो शायद सिंधु की कैपेसिटी थी इतनी कि एक प्रोजेक्ट के साथ वो सर्वाइव करता रहता, लेकिन फिर एक एक करके 50 कैनाल कमांड बन गए इसके बीच में, जो अभी हिंदुस्तान पाकिस्तान में दोनों मुल्कों में
और एक एक कैनाल कमांड जो है वो कम से कम 10-10 लाख एकड़ का है। तो इस तरह से करके हम ऑलरेडी जो सस्टेनेबिलिटी की लिमिट्स हैं उनको हम एक्सीड कर चुके हैं। ये पाकिस्तान बनने से पहले ही इसकी सस्टेनेबिलिटी की लिमिट्स जो हैं वो एक्सीड हो चुकी थी। उसके बाद में सोने पे सुहागा फेरा आपके इंडस वाटर ट्रीटी ने। उसके बाद इसके ऊपर जो है वो 3 बड़े बड़े डैम इंडिया में खड़े हो गए, 2 हमने खड़े कर लिए और हमने कहा कि शायद हमने दुनिया को फतह कर लिया है, नेचर को फतह कर लिया है, दरिया को फतह कर लिया है। तो हमने बहुत ज्यादा गलतियां और जितनी हमने इसमें से कैनाल्स निकाली हैं, हर कैनाल ने सिंधु को नुकसान पहुंचाया है। सही सही। क्योंकि और नुकसान हमेशा जैसे जैसे आप नीचे आते हैं नुकसान बढ़ता जाता है, जैसे जैसे आप ऊपर जाते हैं नुकसान कम होता है। आपने ऊपर वाले खित्ते को फायदा देने के लिए नीचे वाले खित्ते का नुकसान दर नुकसान पर नुकसान ही नुकसान किया। अब बात यह है कि हमें अभी तक किसी ने समझाया नहीं है कि हम ऑलरेडी वो सस्टेनेबिलिटी की लिमिट को क्रॉस कर चुके हैं और हमें सिर्फ एक ही काम सिखाया गया कि दरिया को काटो, उस पे बंद बनाओ, उसमें से नहर निकालो और कहीं ले जाओ, उधर जाके खेती बाड़ी करो। सही, बिल्कुल सही। ये 200 साल पहले की सोच थी अंग्रेज। अच्छा, इसमें मैं एक डॉक्टर साहब मैं आपसे एक इस तरह से पूछता हूँ, लेट्स गो बैक टू हिस्ट्री, क्योंकि हम इसको हल करना चाहते हैं। देखिए, जब तक तरबेला डैम नहीं था तो ये सेडिशन और ये सिल्ट जो थी बहुत आती थी और इंडस डेल्टा के लिए उसकी एक जान थी, लाइफ थी और 30 सैकड़ों के लगभग वो जो मैंग्रोव्स हैं वो ग्रो करते थे। हमने तरबेला लिया, सतलज, ब्यास, रावी या ईस्टर्न रिवर्स जो हमने दी। क्या ख्याल है कि ये जो बुनियादी नुक्ता पाकिस्तान का जो सतलज, ब्यास, रावी का बेचना या दे देना, उनसे फारग हो जाना, ये उस पूरी चीज का मैनिफेस्टेशन नहीं है जो आज ये पाकिस्तान के अंदर जो क्राइसिस नए डेवलप हो रहे हैं? जी, आपने बिल्कुल दुरुस्त फरमाया, ये उसी चीज की मैनिफेस्टेशन है। देखिए, हमने क्या, हमने सतलुज, रावी और ब्यास का साफ मीठा पानी दे के उसके बदले में वहीं से 4 गंदे नाले दरियाओं में डालने शुरू कर दिए। ये ट्रीटी का हिस्सा है। और उन 4 नालों पे वेस्ट के 5-6 बड़े सारे का सारा रावी में आ रहा है और उससे हम इरिगेशन कर रहे हैं। वो हमारे फूड चेन का हिस्सा बना हुआ। आज साउथ पंजाब में जाए, जितने लोग वहां पे इन दरियाओं से सतलुज, रावी के साथ पुराने कैनाल सिस्टम के बीच में लिंक कैनाल बना के पानी डालने के बाद हम वहां से अनाज पैदा कर रहे हैं। वहां पे जिगर की बीमारियां, बच्चों की स्टेंट ग्रोथ, गैस्ट्रोइंटेस्टाइनल डिजीज और पता नहीं क्या क्या, पाकिस्तान में उसका तनासुब इस साउथ पंजाब में सबसे ज्यादा है। क्यों? क्योंकि हमने अपने साफ पानी के गंदा पानी लिया। ये हमने वायदा किया। जिस वक्त ये मुआहदा हो रहा था, किसी ने ये लिखा कि आप 2 डैम बना रही हैं, ये सिल्ट से भर जाएंगे। सही, बिल्कुल टेम्परेरी हैं, आप उधर दे रहे हैं, वो परमानेंटली दे रहे हैं। तो इसकी क्या बैलेंस है? लेकिन बस उस वक्त हम ऊपर वो एक नशा था कि शायद हमें कर्जा मिलेगा और कर्जा मिलने के बाद हम पता नहीं कहां से कहां पहुंच जाएंगे, और हमने कर्जा लेने के लिए अच्छा, इसमें एक हसन साहब मैं एक और ऐड कर लूं कि अब वो तरबेला तो मेरे ख्याल में सिल्ट से भर भर के उसकी जो कैपेसिटी थी वो भी खत्म हो गई है, एंड इट्स नो मोर इफेक्टिव एंड एफिशिएंट डैम एंड इट हैज लॉस्ट इट्स लाइफ नाउ, इज इट करेक्ट? तो अब आप बताएं कि किस तरीके से जो है वो इरसा के अंदर जो है जहां पे लिखा हुआ है कि ये क्लास किसी तरह से डाली हुई है जो कि इंटरनेशनल ट्रीटीज हैं, उसके तहत तो ये है कि जो अपर रेपिरियन है वो कोई भी प्रोजेक्ट पानी के हवाले से कैनाल्स वगैरह नहीं निकाल सकता ता वक्ते के जो लोअर रेपिरियन है उसका कंसेंट हो। लेकिन हमारे इरसा के अंदर इस तरह की बात नहीं है, जबकि जो वाटर अकॉर्ड है उसके अंदर पैरा 4 जो है वो लोग कहते हैं कि इस तरह की वो उसकी जो मीनिंग इस तरह की है। अब आप मुझे ये बताएं कि ये यहाँ पे जो मामला है वो जो कि नहीं है रिकॉर्ड पे या एग्रीमेंट्स में कि विदाउट लोअर रेपिरियन यू कैन नॉट मेक एनी प्रोजेक्ट फॉर कैनाल वगैरह जो है वो नहीं कर सकते।
काल सर ड्रॉप थी आहे हसन अब्बास साहब सां राब्तो कटिजी वियो आहे ॿीहर हसन अब्बास सां राब्तो कयूं था हसन अब्बास साहब जी तमामु घणो इन ते कमु थियल आहे ऐं उन खां खोड़ सारा सवाल बि पुछणा वो अचे थो साईं जो वरी कॉल कर जेको असलम साईं जेको जी जी नई धारा जेका ॿीहर नो राब्तो आर्गुमेंट कजे हसन अब्बास साहब सां वो इहो आहे त इहा जेका क्लॉज आहे इरसा जे अंदरि जी या इरेलेवेंट आहे या इनकॉन्सिस्टेंट आहे या कॉन्फ्लिक्ट में आहे कॉन्स्टिट्यूशन चइजे आर्टिकल 4 जे सर 91 वारो जेको मुआहिदो ऐं इहा जेका इंटरनेशनल जेके ट्रीटीज़ आहिनि तव्हां को बि मथे अपर रेपेरियन का बि कैनाल कोन थो ठाहे सघे विदाउट कंसेंट ऑफ जेको पाण 15 जो जेको सॼो सब्जेक्ट आहे पाणीअ जो सूबनि जो असांखे इहा जेका असांजी जेका पॉलिटिकल मूवमेंट आहे उहा इहा आहे त तव्हां असांजी मर्ज़ी खां बग़ैर हाणे कैनाल सां छेड़छाड़ कोन था कयो 91 जो सॼो जेको मुआहिदो आहे उहो उन टाइम जॾहिं थियो उन टाइम बि एतिराज़ आहे यको सिंध खे एतिराज़ आहिनि पर जेको मुआहिदो आहे उन ते बि अमल नथो थिए जॾहिं त पोइ सवाल पैदा थियनि था असांजी पॉलिटिकल हा उन ते केस सही न रखणु असीं सियासी क़ुवत न आहियूं असीं सियासी तौर या अगरि इदारा ठाहिया आहिनि असां CCI ठाही आहे उनजी अहमियत न असीं उनजो इजलास न घुरायूं था त उहे जॾहिं तव्हां वटि कानून चओ था मौजूदु आहे उन ते तव्हां ठाहियो था एतिराज़ बि सूबा कनि पर उन पंहिंजे ठाहियल कानून ते जॾहिं अमल नथो थिए त पोइ तॾहिं प्रॉब्लम पैदा थियनि को बि भरपूर कालाबाग डैम ते हुनजो तहरीक तमामु मज़बूत रही आहे पर सिंध उसूली तौर ते पंहिंजी 70 साल तारीख़ में जेका बि पाकिस्तान ठहण खां पोइ तारीख़ आहे पाणी ते को बि सही तरीक़े सां मौक़ुफ़ न रखी सघी आहे का तहरीक न हलाए सघी आहे हुकूमती सतह ते तव्हां चई सघो था पंहिंजी थिंक टैंक कान ठाहे सघी आहे पर पढ़ियो गढ़ियो माण्हू आहे उनजो मौक़ुफ़ रहियो आहे असीं तव्हांजो पंहिंजो मौक़ुफ़ आहे असांजी जीअं पंहिंजो ख़्यालु आहे त हुकूमती सतह ते ज़रूरु कमज़ोरियूं रहियूं आहिनि कॾहिं कंहिं को CM को छा रहियो आहे तमामु घणियूं पर जेको आम माण्हू आहे जेको असांजो पढ़ियो गढ़ियो माण्हू आहे जेको अदीब आहे दानिशवर आहे जेको आम पोरियत आहे मज़दूर आहे या जेको कारकुन आहे उनजो जेको मौक़ुफ़ आहे या कालाबाग डैम ते जेके ट्रांज़िशन थियणी न जेको ट्रांसजेंड थियणो हो न ज़राइती क़दुरुनि मां निकिरी सनती थियणो हो सर्विसिस में वञणो हो हिकिड़ी वॾी ज़बरदस्त क़िस्म जी मिडिल क्लास डेवलप करणी हुई ऐं हिकिड़ो पूरो शहर में वॉइस क्रिएट करिणो हो असीं उहा जेका सोसाइटी जा वार जेके स्ट्रेंथ थींदी आहे जेके इंस्टीट्यूशन्स थींदा आहिनि जीअं यूनिवर्सिटीज़ थींदियूं आहिनि तमामु वॾियूं उहे यूनिवर्सिटी में वॾा बहस थींदा आहिनि हुन में वॾा हिकिड़ा जेके रिसर्च थींदी आहे उन खां पोइ हिकिड़ो वॾो रेज़िस्टेंस ॾिबो आहे वो असीं ॾियण जहिड़ी असांजी जेका पॉलिटिकल असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु वॾी इक़्तिदार में रही आहे या वॾी असांजी गनीमत आहे जो असांजी जेका बि ट्रूली रिप्रेज़ेंटेटिव पार्टी आहे तमामु घणियूं साबिर काइम खानी साहब असां गॾु मौजूदु आहिनि MQM जा MP आहिनि अस्सलाम वालेकुम साबिर साहब वालेकुम अस्सलाम साहब साहब वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो असीं पाणीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं केनालनि जे हवाले सां सिंधु दरिया ॿाराड़ी हुजनि शहर हुजनि अगरि पाणी सिंधूअ में न आहे त सॼी सिंध उन सां मुतासिर थींदी MQM इन सॼी सूरताल खे कीअं थी ॾिसे अच्छा ॾिसो बिस्मिल्लाह रहमान रहीम पहिरीं तव्हांजी महिरबानी हिकिड़े अहिड़े हसास मौज़ू तव्हां मूंखे लाइन ते वरितो ऐं MQM पंहिंजो मौक़िफ़ पहिरीं बि ॾींदी रही आहे जी जी ऐं कल्ह बि हैदराबाद में असांजो हिकिड़ो फेडरल यूनिवर्सिटी जो इफ़्तिताह हो हुनमें बि ख़ालिद मक़बूल भाई चेयरमैन मुतहदा कुंड पाकिस्तान ऐं फेडरल मिनिस्टर खां जॾहिं सवाल थियो हुनजी वाज़े हुई पॉलिसी हुन वरी दोहराई जंहिंमें हुन चयो त भई सिंध जे मसइलनि ते सिंध जे पाणी ते मसइले ते जेको बि फ़ैसिलो थियणो आहे उहो सिंध जी राय खे मुक़दम ॼाणे कयो वञे ऐं ई सम्झा थो त मुतहदा कुंड पाकिस्तान हमेशह इहा पॉलिसी रखी आहे त सिंध जा जेके इज्तिमाही मसइला आहिनि छो त सिंध में अगरि को मसइलो अहिड़ो थिए थो रोज़गार जो थिए थो पाणी जो थिए थो बेदमनी जो थिए थो त ॿिया अहिड़ा मसइला जेके सिंध जी सॼी आवाम खे मुतासिर कनि था हुनमें मुतहदा कुंड पाकिस्तान हमेशह साथ बि ॾिनो आहे ऐं पुराणा जेके सियासी वर्कर आहिनि उहे सम्झंदा हूंदा त जॾहिं बि थल कैनाल जी ॻाल्हि हुजे जॾहिं बि चश्मा जनम लिंक कैनाल जी ॻाल्हि हुजे त न सिर्फ़ु मुतहदा कुंड जे कारकुन आहिनि बल्कि पार्लियामेंटेरियंस ऐं पार्लियामेंटेरियंस में बि जेके फीमेल पार्लियामेंटेरियंस जी किश्वर ज़हरा बाजी ऐं नसीर जलील बाजी रीगल चौक ते न सिर्फ़ु पंहिंजियूं गिरफ़्तारियूं ॾिनियूं बल्कि हुते जेको आहे जदोजहद बि कई अॼु बि असीं सम्झूं था जेको सिंध दरिया ते हिच कैनाल वारो मामिलो थिए पियो त पहिरीं त मुंहिंजो इहो सवाल थींदो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां बि थींदो त हुकूमत में वेठा आहिनि ऐं हुननि जॾहिं इहे कैनालनि जी मंज़ूरी थी पई जॾहिं मंसूबो थियो पिए त हुननि जे प्रेसिडेंट बि हुन ते साइन कया
ओॾी महिल उन्हनि जेके MNA का ॻाल्हि कई, न सिंध हुकूमत करे हिते जे स्टेक होल्डर्स खे करे एतमाद में वरितो, न ई का प्रेस कॉन्फ्रेंस कई, न PCI में इहो जेको आहे मसइलो खणी वई। ऐं जॾहिं हाणे सिंध जा सॼो जाॻे पियो, सॼे सिंध में हिन जे ख़िलाफ़ मुज़ाहिरा थिया, एहतिजाज थिया, त असांजा दोस्त बि हाणे जाॻी पिया आहिनि ऐं चवनि था सिंध जे मुफ़ाद ते सौदो कोन कंदासीं। असांजो त उन्हनि सां सवाल आहे त अव्हां 20 सालनि खां हुकूमत कयो पिया ऐं अव्हां वटि हर पावर आहे, हर ताक़त आहे, अव्हां पंहिंजे मसइलनि में त हर वक़्तु एहतिजाजी ॻाल्हि बि कयो था, हुकूमत खां अलॻि बि थियो था, पर अव्हां इहो ॿुधाए सघंदा त अव्हां सिंध जे मसइले ते ताईं कहिड़ी जदोजहद कई आहे? सिंध में मर्दशुमारी जो मसइलो थिए, सिंध में जेको OBT शेयर जो मसइलो थिए, सिंध में NFC अवार्ड जो मसइलो थिए, या पाणी वारो मसइलो थिए। आउं सम्झां थो त सॼी सिंध हिन मामले में हिकु आहे, सिवाइ पीपुल्स पार्टी जे, जेका पंहिंजी ॿ मिली रखी वेठी आहे। ऐं मुतहदा ॻोठ पाकिस्तान पहिरीं बि सिंध जे मसइलनि ते बावजूद तमामु घणा तहफ़ुज़ात हूंदा, असां सिंध जे मामले ते कंहिं बि तहफ़ुज़ खे नथा रखूं ऐं चवंदा त असांजे लाइ सिंध वॾी अहमियत रखे थो, सिंध जा वसाइल अहमियत रखनि था, सिंध जे वसाइल ते असीं ॿिए कंहिंजो कब्ज़ो थियण या ॿिए कंहिंखे हिन खे हथ दॿाइण जी इजाज़त न ॾींदासीं ऐं हर वक़्तु मुतहदा क़ौम पाकिस्तान हिन हवाले सां पंहिंजी ज़िम्मेवारी अदा कंदी रहंदी। क़ाइम खान साहब, मुंहिंजो सुवाल तव्हां सां कुझु हीअं थो बीहे पियो त जेका बि 80 खां पोइ या जॾहिं खां MQM वजूद में आई, उन खां पहिरियां त जेको कराची हुजे या अर्बन जो वोट जेको हो उहो त वेंदो हो जमायत इस्लामी ॾे, पर तव्हांजे वोट आयो या ख़ुशि आईंद ॻाल्हि हुई ऐं तव्हांजो सिंध जे हवाले सां हिकिड़ो मौक़िफ़ बहितर रहियो। पर तंहिंखां पोइ बि जेका छिकटाण रही उनजो सबबु केरु हो, उन में बि कोन था वञूं पिया। हिकिड़ो अर्बन ऐं रूरल जेका आहे सा हिकिड़ी कन्फ्लिक्ट सो कॉल्ड या उनजा के हक़ीक़ी पहलू बि हुजनि, उहा क्रिएट थी जंहिं डेमोक्रेटिक मूवमेंट खे बि जेको आहे सो छेड़ो रसायो। पर लार्जली जेके सिंध जा इंट्रस्ट आहे, जेके तव्हांजा बि इंट्रस्ट आहिनि, जेके वरी जेके रूरल सिंध उन जा बि इंट्रस्ट आहिनि, सॼी सिंध जा इंट्रस्ट आहिनि, उन में असांजो मौक़िफ़ जेको आहे वफ़ाक़ में या पाकिस्तान में कमज़ोर पियो। छा हिन ॻाल्हि खे तव्हां तस्लीम कयो था? ॾिसो, अव्हांजी ॻाल्हि खे थोरो अॻियां वधायां। हिन में को शक कोन्हे त सिंध में फॉल्ट लाइन्स आहिनि, जंहिंमें असीं सिंध जा जेके मुस्तक़िल रहण वारा बाशिंदा आहियूं, उहे कॾहिं कॾहिं पंहिंजो रिएक्शन बि ॾींदा आहिनि। इहो रिएक्शन अहिड़ो हूंदो आहे जीअं घर घर में हूंदा आहिनि त हुननि जे विच में का शइ थी वञे, पर असीं कॾहिं बि उन घर खे नुक़सान ॾियणु, घर खे ख़तमु करणु या घर खे तबाह करण जो नथा सोचे सघूं। ऐं इहो त असां वटि जेको अर्बन रूरल जेको डिवीजन आहे, या डिवीजन बि असां वटि देन आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी। असांखे त ख़बर ई कोन हुई अर्बन छा हूंदो आहे, रूरल छा हूंदो आहे। जेको पीपुल्स पार्टी जॾहिं कोटा सिस्टम लॻायो ऐं पोइ हुन अर्बन रूरल जी डिवीजन कई, त थी थो सघे त कुझु असांजे रूरल सिंध जे दोस्तनि खे भाइरनि खे फ़ाइदो थियो हुजे, पर मजमूई तौर ते सिंध में मैरिट जे क़तल आम सां सिंध में जेको आहे इहा शइ तमामु नुक़सान में वई आहे। ऐं ॾिसो, आउं इहो चवां थो, वरी अव्हांखे वाज़े करणु थो चाहियां हिन ॻाल्हि जे हवाले सां, ऐं मुंहिंजो इहो चुटो मौक़िफ़ मुंहिंजी पार्टी जो मौक़िफ़ आहे त असां ॾिसो मर्दमशुमारी जॾहिं हली पए त उन वक़्तु बि मुतहदा क़ौम पाकिस्तान हिन ते आवाज़ उथारी ऐं चई त सिंध खे घटि ॻणियो वियो आहे। जॾहिं त असांजो वज़ीर आला तो ते CCI में वञी साइन करे आयो त ठीकु आहे असां मर्दमशुमारी क़बूल कयूं था, पर अव्हां ॾिठो त वरी जॾहिं मुतहदा क़ौम पाकिस्तान जेको आहे एहतिजाज बि कयो ऐं पंहिंजी हुकूमत सां ॻाल्हि ॿोल बि कई, त एहतिजाज जी ॻाल्हि ॿोल खां पोइ सिंध जे जेके कुझु इलाइक़नि में वरी जेको आहे सर्वे करे ऐं जेकी कमी हुई उनखे दूर कई वई ऐं सिंध जो हक़ खे तस्लीम कयो वियो। मुंहिंजो कालर बि आहे पाण सां गॾु। अच्छा साबिर साहब, असां साबिर साहब कालर बि वठंदा आहियूं सिंधू जे हिन सॼे मामले ते। आम माण्हू असांखे कॉल बि कंदा आहिनि। हिकिड़ो पंगरियो मां राणा शौकत राजपूत साहब आहे, उहे तव्हां खां सवाल था करणु चाहिनि। राणा साहब, साबिर क़ाइम खानी साहब मौजूदु आहिनि, तव्हां कहिड़ो सवाल था करणु चाहियो? जी राणा शौकत साहब, आवाज़ अचे थो तव्हांखे? जी 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 सवाल कयो सर। सर, असांजो साबिर भाई सां सवाल इहो आहे त असां हिकिड़े पुछड़ी जे शहर बदीन जे शहर पंगरे में वेठा आहियूं, जिते अॻे ई 12 महीना ई पाणी जी खोट हूंदो आहे, असांजा फसल सड़ी सुकी वेंदा आहिनि ऐं जॾहिं पोखाई जो टाइम हूंदो आहे तॾहिं पाणी सफ़ा बि न हूंदो आहे। जेकॾहिं सिंधू दरिया मां इहा केनाल दुबारा निकिता
ऐं असां पुछड़ी वारनि जो चिड़ो असर थींदो ऐं असां पंहिंजा बच्चा खणी केॾां वेंदासीं सर? बिल्कुलु साबिर साहब तव्हां सवाल शायदि ॿुधो राणा शौकत साहब पंगरियो जी जी बिल्कुल पंगरियो वारनि जेके सवाल कयो आहे जी बिल्कुल उन्हनि जो सवाल हिन लिहाज़ सां सही ठहे थो त पाणी में जॾहिं बि को नुक़सान थींदो आहे त जे पुछड़ी वारा आहिनि या टेल एंड वारा आहिनि हुननि खे पाणी कोन मिलंदो आहे। जीअं सिंध दरिया ते असीं टेल एंड ते आहियूं त असीं सिंध सूबो पंहिंजो हक़ सम्झे थो त हिन दरिया ते सिंध जो हक़ वधीक आहे छो जो टेल एंड ते वेठो आहे हुनजो को बि नुक़सान थिए थो त को बैराज ठहे थो को डैम कढनि था या वरी का वरी कैनाल निकिरनि था त सॼो नुक़सान सिंध खे पहुचे थो। अहिड़े नमूने सिंध में जेके असीं लाड़ वारा आहियूं लाड़ में रहण वारा माण्हू आहिनि या टेल एंड में रहण वारा माण्हू आहिनि उहे बि तमामु घणो नुक़सान खणनि था। ऐं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे चवां त पाकिस्तान ठाहिण खां पोइ 2 बैराज असां ठाहे सघिया आहियूं ऐं सिंध में पोइ हुन खां पोइ ॿियो बैराज कोन ठहियो आहे ऐं हुन बैराजनि जी हालत बि अहिड़ी आहे तव्हां ॾिठो त कुझु महीना 1.5 महीनो पहिरीं 2 महीना पहिरीं असांजो जेको अहम जेको सिंध जी सॼी असांजी जेका इकोनॉमी आहे उहो बेस करे थी एग्रीकल्चर हुन ते बेस करे थो सखर बैराज जो दर जेको किरी पियो अव्हां इहो इमेजिन करियो त जेको असांजा बैराज अगरि अॼु ताईं संभाले न सघिया आहियूं सखर बैराज जा 2 गेट अञा ताईं बंदि आहिनि खोले न सघिया आहिनि ऐं हुन बैराजनि खे अपग्रेड न करे सघिया आहियूं। ॿियो हिकिड़ो इंडस बैराज जो अञा बि हिकिड़ो मनसूबो हैदराबाद खां थोरो अॻिते हुन ते का न का स्टडी थियल आहे हुन स्टडी मुताबिक़ असीं वरी हुन इंडस डैम जो छो नथा ठाहियूं। इंडस डैम ठहण खां पोइ जेके लाड़ जा इलाइक़ा आहिनि जेके पाणी खोट जो शदीद शिकार रहनि था हुननि खे बि हिन में तमामु फ़ाइदो थींदो ऐं पाणी जी असीं सिंध में ई बचति करे सिंध जे लाइ इस्तेमालु करे सघूं था। हुकुमरान खे खपे त इरिगेशन ते तवजो ॾियनि एग्रीकल्चर ते तवजो ॾियनि ऐं जेका हाणे अव्हां ॾिसो पिया त जेके बि दुनिया में हाणे हिन हवाले सां तमामु घणी इनोवेशन थी वई आहे नया नया तजुर्बा थिया आहिनि उहे असीं छो कोन था आणे सघूं। ऐं इहो पुछणु चाहियां थो जॾहिं ही 6 कैनाल कढण जी ॻाल्हि थी ऐं चयो त फला हंधि या फला सूबे में असीं हाणे हिन ते अमल करे ऐं हिननि जी ज़मीन खे आबाद कंदासीं छो असीं इहो असां मनसूबो कोन खणी आयासीं। तव्हां जेको अमल ॿिए सूबे में करणु चाहियो था सिंध में बि अहिड़ी ज़मीन मौजूदु आहे जेके बंजर आहे बियाबान आहे हुनखे असीं चाहियूं त हुनखे असीं आबाद करे सघूं था। ॿियो जेको ही जेके फ्लड्स जेके बारिशूं जेके सम्झो त असांजे पंगरे जे दोस्त जेको सवाल कयो आहे उहो बिल्कुलु सही सवाल आहे ऐं असां सम्झूं था त अहिड़ो को बि अमल असांजे सॼे सिंध खे त नुक़सानु ॾींदो ई ॾींदो हुनमें सभिनी खां वधीक नुक़सानु असांजे लाड़ खे थींदो। इहो कैमखानी साहिबु हे जेके टोरेंशियल रेन्स आया आहिनि हे त नओं जेको ट्रेंड लॻे पियो टोरेंशियल रेन्स हाणे तमामु तकड़ा ईंदा त ही जेके नंढड़ा रिजर्वॉयर्स जंहिंखे चइजे डैम बि न चइजे स्मॉल डैम बि न चइजे उनजे बारे में हिकिड़ी जेका आहे सा वॾी नेट हुअणु घुरिजे भले उहे जेके उहो फ्लड मां ठाहिनि या असीं ठाहियूं तव्हां हिनखे कीअं था सम्झो? हा बिल्कुलु सही तमामु ज़बरदस्त ॻाल्हि यादि ॾियारी जो असां हिकिड़ो द्रावट डैम असां वटि ठहियल तयारु पियो आहे न हिते जाम शोरे खां थोरो अॻियां ऐं हुन डैम जे लाइ कैनाल कढणो आहे सिंध गवर्नमेंट कैनाल न कढी सघी आहे मुंहिंजी पीसी वरी मुताबिक़ जॾहिं डैम कंप्लीट थींदो त 25,000 एकड़ ज़मीन आबाद थींदी। ॿियो वरी ॾिसो असांखे क़ुर पाक में वाज़े सबूत मिले थो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे वाक़िए में जंहिंमें बादशाह खे हुन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ॿुधायो त तुंहिंजी ख्वाबी ताबीरी आहे त तुंहिंजे मुल्क में 7 साल कहत ईंदो तोख ईंदी ऐं 7 साल तमामु जेको ख़ुशहाली जा रहंदा त चवंदा छा करे हुनमें हुन चयो त तूं पंहिंजे 7 साल जेके ख़ुशहाली जा आहिनि हुनमें उहो बचति कर जेको तुंहिंजो कहत में या सोखे में कमु ईंदी। असां वटि बि इहो मामिलो आहे त चवनि था 2028 ताईं जेको क्लाइमेट चेंज जे करे सिंध में बारिशूं वधीक थींदियूं सैलाब ईंदा ऐं ॾिसूं पिया अचनि पिया जेको आहे सीज़न खां अलॻि असां वटि बारिशूं थियनि पियूं मौसम बदिलजी वियो आहे त असां छो न जेको बारिश जो पाणी अचे थो त हुनखे कठे दादू जी जेको पहाड़नि तां लहे थो गाज डैम खे अॼु ताईं असीं मुकमल न करे सघिया आहियूं छो असीं नंढा डैम रिजर्वायर्स नथा ठाहे सघूं छो असां पंहिंजे पाणी खे बचति करे ऐं उनखे इस्तेमालु करे अॻियां जे लाइ इस्तेमालु रखी नथा सघूं या एतिरी त थियणु खपे ऐं हुनजी हिमायत कयां थो। मूं अव्हांखे चयो असां वटि वसाइल एतिरा घणा आहिनि असां वटि एतिरा घणा वसाइल आहिनि जो असीं इस्तेमालु करण जी जो अगरि सही मनसूबाबंदी कयूं अहलियत रखंदा हुजूं त सिंध जी तकदीर बदिलाए सघूं था। सिंध जी तकदीर बदिलण जो मतिलबु आहे त पाकिस्तान जी तकदीर बदिलजी वेंदी। बिल्कुलु साबिर साहब तव्हां ज़बरदस्त मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त जॾहिं असां सिंध जे हवाले सां
जेके तशवीशूं ॾेखारियूं था पिया उहे जे कंहिं से एड्रेस थियणु घुरिजनि उन में वफ़ाक़ मज़बूत थींदो, पाकिस्तान मज़बूत थींदो ऐं तशवीश ॾेखारण खे कंहिं बि मनफ़ी तरीक़े सां मनफ़ी सोच सां न ॾिसणु घुरिजे कंहिंखे बि। ॾिसो हीअ ॻाल्हि वाज़े करे छॾियां, अलाए छा वजह आहे जो सिंध वारनि खे हमेशह जॾहिं पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कनि था, जॾहिं पंहिंजे लाइ ॻाल्हाइनि था त हुनखे चयो वेंदो आहे शायदि असीं को अहिड़ी ॻाल्हि करियूं जंहिंखे पाकिस्तान जो नुक़सानु थींदो। मुंहिंजो इहो एतमाद आहे, हिन ते यकीन आहे, ईमान आहे बल्कि त सिंध जे हवाले सां जेका ॻाल्हि कयूं था सिंध खे मज़बूत करण लाइ, सिंध जे वसाइल जी सिंध जे आवाम खे इस्तेमालु करण जे लाइ, इहा सॼी जेका ॻाल्हि आहे इहा सिंध खे मज़बूत करण खां वधीक पाकिस्तान खे मज़बूत करण जी ॻाल्हि आहे। छो पाकिस्तान जो ॿियो वॾो नंबर सूबो सिंध आहे जेको अॼु बि टैक्सनि जी मद में कराची हुजे, शहर जा सिंध जा अर्बन एरियाज़ हुजनि, पाकिस्तान जी तमामु घणी मदद कनि पिया। पाकिस्तान जी इकोनॉमी हलाइण में हुनजो वॾो किरदारु आहे। ॿी जाइ ते असीं दावा कयूं था असांजी ज़मीनूं एतिरी ज़रख़ेज़ आहिनि, सही पाणी मिले, सही टाइम सां पाणी मिले, असांखे असांजी रबी ख़रीफ जी फसल लाइ पाणी लेट मिलंदो आहे, सही पाणी मिली वञे त जेॾी महिल असां वटि कणिक जी शॉर्टेज हूंदी आहे, तव्हां ॾिसो ओॾी महिल सभिनी खां पहिरीं सिंध में जेका आहे कणिक लहण शुरू थी वेंदी आहे, ओॾी महिल सॼे मुल्क में कणिक कोन हूंदी आहे। असीं सही प्लानिंग करियूं त हुन सही प्लानिंग जी ज़रूरत आहे। साबिर साहब वॾी महिरबानी, तफ़सीली पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, ज़बरदस्त अंदाज़ में तव्हां पंहिंजी शयूं रखियूं, वॾी महिरबानी तव्हांजी। MQM जो या असांजे उर्दू स्पीकिंग भाइरनि जो जेको जटादार मज़बूत मौक़ुफ़ आयो आहे उहो असांजे क़ाइम खानी साहिब जो हो ऐं हिन खां अॻु में बि दोस्त आया आहिनि, उन्हनि बि सुठो ॻाल्हायो, पर साईं ॾाढी साबिर क़ाइम खानी साहिब जेके बि सवालनि जा जवाब रखिया मूंखे इंतहाई तफ़सीली ऐं सुठे नमूने रखिया। लिखे थो पियो मिट जो शाह में त जॾहिं करोड़नि जी ते पॉपुलेशन घटि हुई सिंध में, जॾहिं करोड़ा बादशाह में कई पर हुनखे बादशाह मिली जे शाह नाज़ सूफ़ीअ जे कामयाबी खां पोइ दिल्ली जो गवर्नर खां पोइ जॾहिं दिल्ली कमज़ोर थी त हिन जेको आहे इंडिपेंडेंस जो ऐलान कयो त उन में हुननि माना ॿाहिरां माण्हुनि खे चयो अचो। पोइ ही जेके बलोच जेके असांजा जेके आहिनि जेके अॼु सिंध जी जेको आहे सो वजूद थी न आख़िरी भाषा असांजा टालपुर बलोच हुआ त सिंधी त कोन आहे, पर 100 सालनि जो जेको पूरो जेको डिस्कोर्स हो उन्हनि जे ज़मीन सां उनजो तालुक़ु थियो, उहो मिटीअ पंहिंजी सिंध धरतीअ खे माउ करे मञियो उन्हनि। ऐं मूंखे यकीन आहे त हीअ असांजा जेके 1947 जे पस मंज़र में जेके पाकिस्तान सिंध आया आहिनि ऐं जेको सिंध हिननि खे ॾिनो आहे, हुते घर ॾिनो आहे, हिनखे हिन जी महिमान नवाज़ी कई आहे, उहा त हुननि जी कंहिं कान कई। लाहौर वारा त चवंदा आहिनि वञो हेॾे पाकिस्तान अॻियां थो, पाण चवंदा आहिनि। ऐं हाणे जेको आहे असांखे जेको आहे खामखा कुझु धुरियुनि विड़ाइण जी कोशिशि बि कई ऐं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके गॾिजी वेही असां हल करे सघूं था पिया। हीअ तमामु वॾी जेका अर्बन एक्सप्रेशन आहे, असांजी पावर आहे, असांजी ताक़त आहे ऐं असांखे इहे लीड कंदा अगरि जे सही तरीक़े सां सिंध जे कॉन्फ्लिक्ट्स खे सम्झनि ऐं हुन में पंहिंजो पाण खे एब्ज़ॉर्ब कनि। छाकाणि सिंध जे पाणीअ जो मामिलो आहे असांजी ताक़त, असां पंहिंजो पाण खे मञाए सघूं। साबिर खानी हिकिड़ी सखर जी दरवाज़े जी बि ॻाल्हि कई, कल्ह हिकिड़ो इजलास बि थियो आहे CM वटि आपाशी खाते जो, उन में जेके 66 दरवाज़ा आहिनि उन लाइ चयो थो वञे त उन खे तब्दील कंदा 2028 ताईं ऐं उन लाइ 24 अरब रुपया बि रखिया अथनि। 24 अरब रुपया इरिगेशन कंदा था, कंहिंखे कंदा था रखिया अथनि। पोइ हाणे केरु कंदो, कहिड़ी कंपनी कंदी, छा कंदो? मुंहिंजे ख़्याल में ॾिसो हीअ जेके ज़िंदगी ऐं मौत सां माना जेके माण्हुनि सां सुञाणियल जेके प्रोजेक्ट्स उन्हनि जी हिकु हिकु शइ जेका आहे उनजी जेका ऑडिट थियणु घुरिजे, अकाउंटेबिलिटी जेका हिकिड़ी पेपर छा आहे जेको लॉज़ आहिनि जेके कंदा आहिनि, जेके हिनखे ठेका ॾिबा आहिनि, हे कबा आहिनि, हो कबा आहिनि, एॾो वॾो हिकिड़ो उन में खांचो आहे। जेके मिसाल तौर तव्हांखे ख़बर आहे त जेको रोडी कैनाल जो जेको सीमेंट जेका लॻी, डॉक्टर सफदर अब्बासी साहब असां सां गॾु लाइन ते, डॉक्टर सफदर अब्बासी साहब GDA जा अॻुवाण। डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु डॉक्टर साहब असीं सिंधु दरिया ते केनालनि ते इन ते काफ़ी ॾींहंनि खां वठी ॻाल्हायूं था, सभु एक्सपर्ट सियासतदान सभु असां सां गॾु इन अहम मामले ते सिंध जो आम माण्हू बि ॻाल्हाए थो, छो जो सिंधु आहे, सिंधु जियापो आहे। कीअं था तव्हां GDA जो छा इन ते मौक़ुफ़ हूंदो या ख़ासि तौर ते तव्हां हिन सूरत हाल खे कीअं था ॾिसो? ॻाल्हि इहा त GDA पंहिंजी पोज़ीशन में तमामु क्लियर आहे। जॾहिं पहिरियों दफ़ो मुख़्तलिफ़ अख़बारुनि में मुख़्तलिफ़ जेके असांजा तबियकार आहिनि या जेके असांजा पाणी जा एक्सपर्ट्स आहिनि या जेके असांजा
जान सुञाण रखण वारा जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि जॾहिं खां वठी इहा ख़बर आई त प्रेसिडेंसी में हिकिड़ी मीटिंग थी आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ जनरल्स ऐं सदर साहिब शरीक थिया हुन में इन ॻाल्हि जी इजाज़त ॾिनी वई हुकूमत खे त तव्हां जेको आहे इहे जेके कैनाल्स जेका 6 कैनाल्स जेके ठहणा हुया कुझु त हुन मां मुंहिंजे ख़्याल में जेके पहिरीं ई ठही चुका आहिनि उहे बि हुन में शामिल आहिनि पर जेके बुनियादी ॻाल्हि इहा आई त जेका परमिशन ॾिनी हुई त उन ॾींहं खां वठी GDA पंहिंजो मुतहरिक थी असांजी जेके कंपोनेंट पार्टीज़ आहिनि पाकिस्तान मुस्लिम फंक्शन ला पीर साहिबनि जा सदर आहिनि असांजो ज़ैन शाह साहिब आहे यूनाइटेड पार्टी जो पलीजो साहिबु आहे क़ौमी अवामी तहरीक नेशनल पीपल्स पार्टी जी असांजी गुलाम रज़ा ख़ान जफ़री साहिबु आहे असांजी PPP वर्कर्स आहे त असां सभिनी गॾिजी मीटिंग करे इहो फ़ैसिलो कयोसीं त बाबा इन शइ खे असां रिज़िस्ट कंदासीं ऐं असां पूरी पंहिंजी जेका बि न सिर्फ़ु पंहिंजे सिर बल्कि हिनखे कोशिशि करे असां ॿियनि पार्टीज़ खे बि गॾु करे जेको आहे सो ॿियूं जेके धुरियूं आहिनि जेके आबादगार बोर्ड्स आहिनि जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि मुख़्तलिफ़ जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उनखे गॾु करे असां हिकिड़ी तहरीक बिल्ड कंदासीं जेका इन कैनालनि खे मुमकिन सां रोकण जी कोशिशि कंदासीं इहे न ठहनि ऐं इस एक्ट में जेका तरमीम जो ॻाल्हि कई हुई उनखे असां पूरी पंहिंजी शदुमत सां रोकण जी कोशिशि कंदासीं ऐं उनखां पोइ जेका बि हीअ मूवमेंट हली आहे सियासी मूवमेंट ख़ासि तौर ते हुन में तमामु पार्टियूं हुन में शामिल थियूं असां सेव इंडस रिवर मूवमेंट ठाही जंहिंजो बाद में कन्वेनर असांजी ज़ैन शाह खे कयोसीं यूनाइटेड पार्टी जा जेके सदर आहिनि त उन में PTI बि JUI बि जमात इस्लामी बि अवामी जमहूरी पार्टी बि कुझु असांजा जेके कॉम्प्रेस दोस्त बि हुया वरी उन्हनि कुझु पंहिंजी इंडिविजुअल एक्टिविटी बि कई त असांखे हुन ते बि कोई एतिराज़ कोन हो त मां सम्झां थो पियो त हिन सॼे अमल जे अंदरि GDA ऐं हुनजा जेके बि अलायंस मूवमेंट बि जेके हुया असां डिस्ट्रिक्ट वाइज़ बि कॉल ॾिनीसीं मुज़ाहिरनि जी असां तालकनि में बि कॉल ॾिनी तालका वाइज़ बि ॾिनीसीं पंहिंजा बि असांजा बेदारी मार्च थिया आहिनि हाणे बि असां जेको आहे सो पंहिंजो जेके असांजी इंडिविजुअल पार्टीज़ बि मुतहरिक आहिनि साईं ज़ैन शाह बि इस्लामाबाद में आहे उते जेको आहे त हुनजो हिकु सेमिनार हुयो हुनखे हू ख़िताब करे रहियो आहे अॼु हुनजी हुई कार्रवाई हुननि जी असां वरी 7 ऐं 8 ते बि असांजो प्रोग्राम आहे बेदारी मार्च जो को न को डिवीजन असां जेको आहे चूज़ कंदासीं त ऑल एंड ऑल जेका मां सम्झां थो जेका पॉलिटिकल रेजिस्टेंस आई आहे हिन ते अमल में हुन में GDA जो कलीदी किरदारु आहे असांजी कोर कमेटी पीर साहिब जी सदारत में हिनखे खुले बिल्कुलु हिनखे इंडोस कयो आहे सॼे खे बदीन जी जेका असांजी मार्च थी हुन में साईं सदुद्दीन शाह साहिबु पाण बि शामिल थिया हुन में तमामु जेके पार्टी जा रिप्रेज़ेंटेटिव हुया हर पार्टी जा हलीम आदिल शेख साहिबु PTI जी तरफ़ां आयो जे अलावा पंहिंजो मसरूर ख़ान जतोई साहिबु आयो त असां जेका पंहिंजी पूरी कोशिशि कई आहे त जेके आउं सम्झां थो सफदर साईं जेका जमीयत उलमा इस्लाम जेका 23 तारीख़ ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कॉल कई उन में तव्हीं कोन विया हो जी ऐं जे न विया हो त उनजी वजह छा आई बुनियादी ॻाल्हि जेका हुई असांजी JUI सां असांजो JUI न असांजी जेका सिंध रिवर्स मूवमेंट आहे हुन में बि शामिल आहे ऐं जेकी JUI जी क़यादत आहे बुनियादी ॻाल्हि जेका जंहिं ॻाल्हि ते डिफरेंस हुयो त असां सम्झूं पिया त पीपल्स पार्टी जी जेको हिन महिल क़यादत आहे उहा ड्यूएलिटी सां हली थी मथे जेको आहे सॼो जेको इहो मछ भरियो आहे या भवण जेको भरियो आहे बुनियादी तौर ते प्रेसिडेंसी जी हुन मीटिंग खां पोइ जंहिंमें इहा चयो वियो त प्रेसिडेंट साहिब इजाज़त ॾिनी आहे त तव्हां भली इहे कैनाल बि ठाहियो ऐं इस एक्ट में तव्हां तरमीम बि कयो हितां ॻाल्हि शुरू थी त इहा तहरीक बिल्ड थी त हिते जेके सिंध पीपल्स पार्टी आहे उनजी हिकिड़ी ॻाल्हि आहे हुनजो कोर चेयरमैन हुनजो प्रेसिडेंट जेको आहे उहो ॿी ॻाल्हि पियो करे त उहो जेको डिफरेंस हुयो GDA सम्झे पई त बाबा इन सॼे अमल में जे पीपल्स पार्टी जी मौजूदगी में असां वञूं था पिया त पोइ हिन सॼो जेको बिल्डअप आहे उन बिल्डअप खे नुक़सानु पहुचंदो मफ़ाद में न हूंदो त असां वञी हुन में वेहूं जिते हिकिड़ी ड्यूएलिटी आहे हिकिड़ी डबल उहे असां JUI खे कन्वे कयासीं त बाबा इन हाल में असांजो मुमकिन आहे हिते वेहणु बाक़ी असां जेको आहे जेका बि असांजी मूवमेंट आहे पंहिंजा जारी आहे जेका सेव रिवर इंडस मूवमेंट आहे शामिल आहे जे अॻिते बि असां जेको आहे सो जेके बि जमातूं हिनखे पहिरें जेका इहा ड्यूएलिटी आहे जेका डबल स्टैंडर्ड पीपल्स पार्टी आहे उहे जेका दूर करण जी कोशिशि पर हुन में ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि थी सघे थी जेका इतिहाद जेके आहिनि जेके पॉलिटिक्स ऑफ अलायंसिस जेका आहे को बि तव्हांजी एजेंडा ते तव्हां सां गॾिजे
ऐं हिकिड़ी अहिड़ी सिंध मार्जिनलाइज़्ड सोसाइटी सिंध उन में इहो त वाक़ई ॻाल्हि सही आहे त जेको इजलास सदर साहिब वटि घुरायो वियो उन में सदर साहिब जेके निखराया उहे इंतिहाई माना ॾुखोईंदड़ आहिनि हैविंग सेड दैट पर अॻिते वधण लाइ सुभाणे परीहं त वरी बि वेहणो त पवंदो न छाकाणि त हिकु वॾी धुरता आहे न पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं उहो मौक़िफ़ रखे थी त इहे कैनाल न ठहणु घुरिजनि त हीअ जेका सिंध आहे उहा त सभिनी खे चाहे थी त सभु गॾिजनि हिकु हिकु सभु गॾिजनि जेके न गॾिबा त उहो त नुक़सानु असांजो थींदो त तव्हां इन खे कीअं था महसूसु कयो त वाक़ई हिकिड़े मौक़े ते ॾिसो इहा पीपल्स पार्टी मुंहिंजे नज़र में जे हिन ड्यूअलिटी सां हले थी पई त हिन महिल बि सिंधी अवाम जो जेको कॉन्फिडेंस थी सघे थो पियो पंहिंजी हुकूमत जे अंदरि उहो न आहे जॾहिं इहे मामला थिया CDWP मां जेको इहो सॼा जेके एस्टिमेट्स पंहिंजे पास थिया ख़ासि तौर ते जेको चोलिस्तान कैनाल वारो इहो त पीपल्स पार्टी जे साम्हूं थियो ऐं जेको अक्यूज़ बि कनि था पिया फेडरल गवर्नमेंट खे त उहो वेठा छॾनि फेडरल गवर्नमेंट ते छॾनि न जे हेॾो मामिलो जेको सिंध जो जापो असां सभु सम्झूं था पिया शायदि उहे बि सम्झंदा हूंदा पर सवाल इहो त पैदा थिए त उनखे जेका इम्पैक्ट हुकूमत विझी सघे थी पई उते त ड्यूअलिटी आहे सदर साहिब जेको हिकिड़ी ॻाल्हि थो करे सिंध में पार्टी ॿी ॻाल्हि थी करे बिलावल साहिब वरी मुख़्तलिफ़ ॻाल्हि थो करे पियो त मां सम्झां थो जेसि ताईं इहा शइ जेके जंहिंखे मां चवां थो त जेके इहा तज़ाद जेको आहे जो असांजे रिमूव नथो थिए त असांजो पीपल्स पार्टी सां वेहणु मुंहिंजी नज़र में न सिंध जे मफ़ाद में आहे न जेको आहे सो उहो को बहितर नतीजा पैदा कंदो छाजे करे जेको आहे सो हू त मथे कनि था पिया कमु त हाणे हिन महिल छा करणु खपे पीपल्स पार्टी खे जे वफ़ाक़ी हुकूमत कुझु करे रही आहे त अञा वफ़ाक़ी हुकूमत में वेठा आहिनि वफ़ाक़ी हुकूमत क़ाइम ई पीपल्स पार्टी जे करे आहे त पोइ छॾनि न वफ़ाक़ी हुकूमत आवाम सां जे बीहनि त पोइ असां बि सोचूं त हा हिकिड़ी हिननि जी जेको आहे सो हिकिड़ी मुस्तक़िल स्टैंड आहे जंहिंजी बुनियाद ते जेको आहे वधनि था पिया डॉक्टर साहब इहे जेके ॻाल्हियूं इहे हिकु तज़द्दुद पैदा कनि थियूं पयूं अवाम में जेको आहे हिकिड़ी बेचैनी पैदा कनि थियूं पयूं मां सम्झो इन सॼी सूरत जे करे जेको आहे तव्हां इन APC में शेड्यूल न थिया हालांकि GUI सां असांजे तालुक अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ो डॉक्टर सफदर हिकिड़ो सवाल थो साम्हूं अचे डाउन स्ट्रीम जी सूरताल तव्हांखे सॼी शइ जी ख़बर आहे समुंड मथे ईंदो थो अचे पाणी हसास मामिलो आहे इंतिहाई इरसा एक्ट में तरमीम काफ़ी टाइम खां वठी इहे ॻाल्हियूं हलंदियूं अचनि थियूं तव्हां छा था सम्झो त इरसा एक्ट में अगरि हीअ तरमीम जी जेकी साज़िश आहे इहा किथे बि कामयाबु वञे थी या इन लाइ का हरकत कई थी वञे त अॻे ई जेको सिंधु आहे उहो अॻे ई सुकंदो पियो वञे डाउन स्ट्रीम जो हाल सखर खां वञी शुरू थींदो त पोइ कहिड़ा नुक़सानात तव्हांखे नज़र अचनि था सिंध कहिड़े तरफ़ वञी सघे थी पाणीअ जो इशू कहिड़े तरफ़ वञी सघे थो ॾिसो ॻाल्हि मेजर ॻाल्हि थी आहे ॾिसो ॻाल्हि त शुरू थिए थी पई पंहिंजो इंडस वाटर ट्रीटी ऐं इंडस वाटर कमीशन खां वठी ॻाल्हि इहा त छा पाकिस्तान जी हुकूमत जेके बि आयूं आहिनि मां कंहिंखे हिकिड़े खे ब्लेम नथो कयां पियो पहिरीं त जेको ॻाल्हि इहा त छा असां हिंदुस्तान खां पंहिंजो हक़ वठी सघिया आहियूं सवाल इहो थो पए जे उतां असांखे हक़ न मिले ऐं पाणी घटि अचे पाकिस्तान जी पंहिंजो टेरिटरी में त उनजो बि अफेक्ट सॼो असांजे टेलेंट ते ऐं जीअं असां जेको पंहिंजो सूबनि जे विच ते को मामिलो थिए तॾहिं बि इफेक्ट सॼो असांजे टेलेंट ते सवाल इहो त पैदा थिए त इहो सॼो अमल जेको शुरू थिए थो पियो इंडस वाटर ट्रीटी खां वठी शुरू थिए थो पियो ऐं हिन महिल ताईं जेको उहो कंटिन्यू करे लोअर राइपेरियन जेको हालांकि दुनिया तव्हांजे दुनिया में हक़ ऐं हुकूक जेके आहिनि हमेशह लोअर राइपेरियन जा हूंदा आहिनि सभिनी दरियाहनि जी तव्हां विच ॾिसो दुनिया जा जेके दरिया आहिनि हुननि में लोअर राइपेरियन खे हिकिड़ी जेका हुनजी शेयर आहे हुनजी राइट आहे हुनखे जेको आहे प्रोटेक्ट कयो वेंदो पहिरियों त शायदि रिवर इंडस्ट्री जी कहाणी जेका आहे उहा पहिरीं कहाणी आहे जिते लोअर राइपेरियन खे तव्हां जेको आहे हक़ ॾियण लाइ तयारु न आहियो जीअं तव्हां चओ त समुंड अची वियो आहे पंहिंजो खाई वियो आहे असांजो बहितरीन ज़मीनूं में बदीन ठठो हिकिड़ी फर्टाइल तरीन जिते केलो जिते कमंद जिते नारियल जिते जेको आहे सो डॉक्टर साहब हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे वॾी महिरबानी डॉक्टर साहब तव्हांजी काई साहब ब्रेक जो वक़्तु थियो आहे ब्रेक खां पोइ हिन अहम मामले ते असीं ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं असां सां गॾु वेलकम बैक नाज़रीन इंतिहाई अहम मामिलो सिंधु दरिया जो मामिलो सिंधु दरिया सां मोहबत असांजी सिंधु दरिया जा असां वारिस आहियूं स्पेशल ट्रांसमिशन जो असांजो सिलसिलो जारी आहे काई साहब सॼी सिंध एकता जो ॾियारो भरपूर अंदाज़ में हिकिड़ो त पाणी जो पाण मामिलो खयो पिया अचूं
पर जेको एकता आहे कैसा माफ़ कजो हसन अब्बास साहब अची गए। अच्छा हसन अब्बास साहब, आपसे राब्ता हमारा मुनक़ता हो गया था। आप हमें बता रहे थे कि सिंधु के ऊपर कोई प्लानिंग नहीं, कहाँ से भी आ जाता है, अगर वहाँ से कट लगा दें, बंद लगा दें, केनाल बना दें, कोई प्लानिंग नहीं। तो आपसे समझना चाहेंगे कि दुनिया का पूरा मॉडर्न निज़ाम, साइंटिफिक अप्रोच, तो क्या ये जो नीचे वाले जो लोग हैं, हम नीचे की तरफ ऊपर की तरफ, तो ये सारी दुनिया के भी दरिया हैं, वहाँ के भी नीचे के लोग रहते हैं वहाँ पर, तो उनकी प्लानिंग क्या कैसे होती है? यहाँ पर तो केनाल बन जाते हैं, कोई प्लानिंग नहीं है, पता नहीं कौन सर्वे करके देता है। आप क्या कहेंगे सर? देखिए जी, हमारा जो है ना मॉडल जो हमें कॉलोनियल रूलर देके गया था, सही, वो मॉडल उल्टा था नंबर 1, और हमने उसी को कंटिन्यू किया आजादी के पास, और हमने उसको जितना उसने उल्टा किया था उससे भी ज्यादा उल्टा कर दिया। ठीक है, उसने कम से कम डैम नहीं बनाए थे, सिल्ट आ जाती थी पानी के साथ। अब हमने अपने आप को सिल्ट से भी बिल्कुल ही महरूम कर दिया। डेल्टा में सिर्फ पानी की नहीं, सिल्ट की भी जरूरत होती, तो हमने उसको भी खराब कर दिया। अब करना क्या है? फ्यूचर का सोल्यूशन है क्या हमारे पास? देखिए, हमने तकरीबन 150 से 170 साल लगाए हैं इस सिस्टम का बेड़ा गर्क करने में। सिस्टम से मुराद मेरा इंडस रिवर सिस्टम। हमें कम से कम 20 से 50 साल चाहिए इस सिस्टम को वापस किसी अच्छी शेप में लाने की। तो वो एक दिन का तो काम नहीं है। लेकिन आज हमने क्या करना है? आज हमने सबसे पहले अपनी सिमत दुरुस्त करनी है। हम अभी भी इन्वेस्टमेंट कर रहे हैं आज से 200 साल पुरानी टेक्नोलॉजी के ऊपर, और हम अपने नए नहरी निजाम बना रहे हैं 200 साल पुरानी टेक्नोलॉजी के ऊपर, जो मजीद अगले 100 साल चलेंगे। तो हम अपनी अगली जनरेशन को क्या दे रहे हैं? हम अपनी अगली जनरेशन को कह रहे हैं कि तुम 100 साल मजीद दुनिया से पीछे रहो और 18वीं सदी की जो है ना वो टेक्नोलॉजी उसके ऊपर बैठे रहो। हम तो अभी अपने लोगों के लिए ये छोड़ के जा रहे हैं। हमारा काम है कि हम अपनी को दुरुस्त करें। जिस तरह से आपने क्वेश्चन किया कि बाकी मुल्कों में क्या होता है, तो देखिए बाकी मुल्कों में भी ये निजाम पुराने थे, उन्होंने बतदरीज उसको खत्म कर दिया। कैलिफोर्निया में जाके देखें, ऑस्ट्रेलिया में जाके देखें, हॉलैंड में जाके देखें, इवन टर्की जैसे मुल्क हैं जो उस लेवल पे नहीं है, उधर जाके देखें वो लोग क्या कर रहे हैं। देखिए, अभी जो आपकी इरिगेशन है वो नहरों से नहीं, मॉडर्न इरिगेशन पाइप्स के साथ होती है। ये ग्रेविटी फ्लो नहीं होता जो नहर में स्लोप के साथ साथ पानी बहता है, वहां पे प्रेशर के साथ पाइप में पानी आता है, जाया नहीं होता। और नहर में तो जब आपने एक दफा पानी चला दिया, नहर के ऊपर तो कोई ऐसी टूटी नहीं है कि आप जब दिल करे पानी बंद कर दें, जब दिल करे खोल दें। अगर पीछे से कैनाल का गेट खुला है, आप अगला गेट बंद करेंगे, कैनाल भर जाएगी, बाहर निकलेगा पानी, तो आप पानी को रोक नहीं सकते। जबकि पाइप में आपने टूटी बंद की, पानी बंद हो गया, टूटी खोली, पानी आ गया। तो ये वो सिस्टम है जो इस वक्त दुनिया में बहुत बड़े बड़े स्केल पे इरिगेशन में इस वक्त लग चुके हैं और बेहतरीन काम कर रहे हैं। जितना पानी हम इस वक्त केनाल के थ्रू और फ्लड इरिगेशन के बीच में जाया कर रहे हैं, इस पे अब्बास साहब मेरा एक सवाल है, थोड़ा सा मैं एक तफसील में थोड़ा सा समझ लूं। एक तो हमारी आबादी बढ़ रही है बहुत, 2.5 के लिए, लिहाजा पानी तो वही है और पीने वाले ज्यादा हैं। और दूसरा हमारा जो पॉलिटिकल सिस्टम है, वो कॉन्स्टिट्यूशन ले लें, कोर्ट्स ले लें, गवर्नमेंट ले लें, वो भी आपके सामने है, ठीक है ना। अब रो रो के एक नई नैरेटिव बनाई जा रही है कि मईशत हमारी जान है, ठीक है ना। हम समझते हैं ये बड़े सालों के बाद देर आयत दुरुस्त आयत, लेकिन मेरे ख्याल में एक इस पूरे पाकिस्तान में खुसूसन लोअर रेपेरियन और अपर रेपेरियन के हवाले से जो बहुत बड़ी रेवोल्यूशनरी जो नैरेटिव बननी चाहिए कि पानी का ज़ाया ऊपर से लेकर नीचे तक भी नहीं होना चाहिए और उसको बहुत मॉडर्नाइज करना चाहिए और उसकी फेयर डिस्ट्रीब्यूशन होनी चाहिए। और ये वफाक के लिए भी बेहतर है, ये हमारी इकोनॉमी के लिए बेहतर है, और ये खास करके उन लोगों के लिए जो देकान है, जो रूरल बेस्ड है, उनके लिए तो बहुत बेहतर है। अच्छा हसन साहब, ये जो काई साहब आपसे पूछ रहे हैं इसी का आप जवाब दें, लेकिन जो आप बात कर रहे थे पाइपों वाली, थोड़ा सा मैं इसी में ऐड करूंगा कि वो जो पाइप लगा रहे हैं, क्या वो जो रहे थे दरिया की उसके नीचे से? जी देखिए, ये इसके लिए जो एक सिस्टम होता है ना, जो हम ये पाइप से लगाते हैं, इसमें हम दरिया के बिल्कुल करीब जाके जो दरिया की रेत है, यानी आपका दरिया जो है वो कम से कम जो है वो 3 से 4 किलोमीटर चौड़ा है कम से कम,
और इंडस रिवर की जब आप बात करें तो ये 50 मील तक भी चौड़ा है, 20 मील तक चौड़ा है, और इसके नीचे रेत है, और रेत के नीचे पानी है, रेत पानी से भरी हुई है, और वो पानी बहुत अच्छी क्वालिटी का है। इस पानी को निकालने की जो टेक्नोलॉजी है उसको कहते हैं रिवर बैंक फिल्ट्रेशन, और दुनिया में ये बहुत सक्सेसफुली इस्तेमाल हो रही है। हम वो टेक्नोलॉजी लाएं तो वहां से आपको इतना ज्यादा पानी मिलता है कि आप उससे अपने शहरों में भी पीने का साफ पानी दे सकते हैं, अपनी इंडस्ट्री को भी पानी दे सकते हैं, और आपका पूरा ये जो 40-50 मिलियन एकड़ का आपका जो इरिगेशन सिस्टम है, आप उसको भी उस पानी से चला सकते हैं। अब जाहिर है ये एक दिन का काम नहीं है, मैंने जैसे पहले कहा कि ये 20 से 50 साल का प्रोजेक्ट है, लेकिन आप इस प्रोजेक्ट को शुरू तो करें, किसी एक तरफ से शुरू करें। आप पुराने निजाम को उस वक्त तक चलने दें जब तक लोग चला रहे हैं उसको, लेकिन कम से कम नए प्रोजेक्ट जो है वो इस सिस्टम के ऊपर लेके आए, क्योंकि अगर आप इस सिस्टम पे आज नए प्रोजेक्ट नहीं लाएंगे तो आपके पास तो पुराना सिस्टम तो इतना इनएफिशिएंट है कि आपका सिर्फ 20 से 25% पानी जो है वो इस्तेमाल होता है, बाकी 70 से 80% पानी तो आपका जाया हो जाता है इसमें। तो अगर वो 70 से 80% पानी आप जाया ना करें तो आप वो पानी आपके दरिया में चलेगा। अब आप खुद सोचेंगे कि दरिया में जो आप पानी निकाल रहे हैं, जहां से आप 104 मिलियन एकड़ फुट पानी निकालते हैं अपनी कैनाल्स के लिए, अगर वहां से आप सिर्फ 20 या बहुत ज्यादा भी तो आप 30 या 40 मिलियन एकड़ फुट पानी निकालें तो आपके पास 60 से 70 मिलियन एकड़ फुट पानी बचता है, जिससे आपका दरिया चल पड़ता है, जिससे आपकी स्विफ्ट जो है वो वापस आनी शुरू हो जाती है, जिससे आपका डेल्टा रिवाइव होना शुरू हो जाता है, जिससे लोअर राइपेरियन के तो खत्म हो जाते हैं। क्योंकि जब दरिया चल रहा है तो चलते हुए दरिया को तो आपको छेड़ने की जरूरत ही नहीं है। आपके पास ये दरियाओं की रेत में जो पानी का सीधा कुदरत ने बना के दिया हुआ है, इसको दुनिया कहती है कि रिवर इंडस के नीचे जो ये जखीरा है ये कुदरत का एक मौजूदा है। ये इंडस रिवर में इस तरह का जखीरा है रेत के बीच में पानी का, जैसे बहुत कम किसी दरिया के बीच में होता है। और इसमें जो पानी इस वक्त आपके स्टोर करने की कैपेसिटी कुदरत ने आपको बना के दी है वो 500 मिलियन एकड़ फुट से भी ज्यादा है। आपका एक डैम 5-6 मिलियन एकड़ फुट का होता है, ये 500 का जखीरा है। तो आपकी पॉलिसी को चाहिए कि अब आप इसकी तरफ देखें, ये वो जखीरा है जिसको जो आपको बिल्कुल नीट क्लीन सिल्ट फ्री ड्रिंकिंग क्वालिटी का पानी देता है। आप इसको यूज करें, पाइप्स के थ्रू फार्मर्स को दें, और नए सिस्टम कम से कम आप इस सिस्टम के ऊपर लगाएं। एक तो ये कि पानी आपका जितना आप लगा रहे हैं उससे 70 से 80% कम पानी की रिक्वायरमेंट होगी, और वो पानी आपको 12 महीने मिलेगा। आप साल में 3-3 फसलें उठा सकते हैं, और आपकी फसलों की प्रोडक्शन भी ज्यादा होगी, क्योंकि किसी टाइम पे भी आपकी जो फसल है वो वाटर स्ट्रेस में नहीं जाएगी, तो आपकी प्रोडक्शन जो है पर एकड़ वो भी बढ़ जाएगी। तो आप ये सिस्टम एक दफा इंट्रोड्यूस करें अपने मुल्क में, और उसके बाद में आप देखेंगे हर फार्मर ये चाहेगा कि यार केनाल की जगह उसको पाइप वाला सिस्टम मिले। तो जब एक दफा डेमोन्स्ट्रेट हो जाता है तो उसके बाद में तो बस फिर वो से चल वाली बात है, जिसको ये सिस्टम अच्छा लगेगा उसको बना बना के देते जाएं। आप लोग खुद अपना पैसा लेके आएंगे, इन्वेस्टर आके ये सिस्टम आपको लगा के देंगे। तो ये एक आपने अपनी डायरेक्शन को आज बदलना है। अगर आप अपनी डायरेक्शन को आज नहीं बदलेंगे तो अगले 100 साल के बाद भी सिंध पंजाब भी पानी पे लड़ रहा होगा, हेड्रो टेल वाला फार्मर भी आपस में लड़ रहा होगा, और हिंदुस्तान पाकिस्तान भी आपस में लड़ रहे हो। जी अच्छा, आप वो जो आपने सारी बातें की, मैं है तो वाटर का इशू, लेकिन उसका एक लीगल पहलू है, शायद आप मुझे समझा सकें। ये जो हम 42% हैं और 48% जो है वो पंजाब का शेयर है, और 3% जो है वो बलूचिस्तान का है, और 8% कोई KPK का। मुझे ये बताएंगे जो अपर रेपेरियन और लोअर रेपेरियन के हिसाब से दो बड़ी पार्टीज हैं, वो है पंजाब और सिंध, और क्या ख्याल है इस तरह से आगे जाके कोई ऐसा नया कोई मुआहदा नहीं होना चाहिए कि ये दोनों आपस में बैठें और दोनों आपस में बैठ के मसले को हल करें? बाकी तो वफाक का कोई रोल नहीं है इसमें मेंबर होने का, KPK का 8% है, वो तो बिल्कुल ही ऊपर है, उनका तो पानी कोई उठा भी नहीं सकता। बलूचिस्तान को 3% हम देते हैं। तो देयर इज जो मेंबर्स जो एक बराबर बैठते हैं, और उसको भी एक अमेंडमेंट करके जो है वो एक केयर टेकर प्राइम मिनिस्टर भी ख़त्म कर सकता है। तो लिहाजा ये पूरा एक ऐसा सिस्टम हो जिसकी कॉन्स्टिट्यूशनल गारंटी हो, और जो कि पंजाब और सिंध आपस में बैठ के मामलात को हल करें खुद। देखिए, ये कोई मसला नहीं है।
असल में हमने देखना है कि ये मसला हो क्यों रहा है, सिंध पंजाब की लड़ाई क्यों हो रही है, क्योंकि जिस तरीके से हम पानी इस्तेमाल करते हैं उस तरीके में आपका पानी कम पड़ जाता है, क्योंकि जहां पे 1 लीटर पानी की जरूरत होती है वहां पे आप 8 से 9 लीटर पानी जो है इस्तेमाल करते हैं, तो फिर पानी तो कम पड़ेगा। जब कम पड़ेगा तो लड़ाई होगी, एक कहेगा मुझे पानी दो, दूसरा। देखिए, आप जितने मर्जी मुआहदे कर लें, हमने हिंदुस्तान के साथ मुआहदा किया, इंडस वाटर ट्रीटी की, बड़ा उसका चर्चा हुआ कि जनाब बड़ी जबरदस्त ट्रीटी है, आज तक हिंदुस्तान पाकिस्तान के पानी के मसले खत्म नहीं हुए। 1991 का अकॉर्ड हो गया, लेकिन अकॉर्ड होने के बावजूद ना पंजाब खुश है उस पर, ना सिंध खुश है उसके ऊपर। तो ये तो आप एक ऐसे घुन चक्कर में आप पड़े हुए हैं कि जब तक आप अपने सरफेस वाटर को बेदरेग दरियाओं से निकालते रहेंगे तो आपके ये मसाइल खत्म हो ही नहीं सकते। देखिए, ये जितने भी मुआहदे शायदे होते हैं ना, इनकी जो है ना मिसाल एक पेन किलर की है कि आपको दर्द हो रहा है, जिगर में दर्द हो रहा है, आपने पेन किलर खा लिया, 1-1.5 घंटे के लिए आपको आराम आ गया, लेकिन जो जिगर के बीच में अगर कोई बीमारी है आपने उसको नहीं ट्रीट किया तो आपका जिगर तो खराब हो रहा है। तो ये पेन किलर वाला जो सिस्टम है ना, मैं बिल्कुल भी ये रिकमेंड नहीं करता। मैं कहता हूं या पेन किलर से निकलें, बीमारी की तशखीस हो गई है कि आपका ये जो सरफेस वाटर का बेदरेग और पुराने टेक्नोलॉजी वाला इस्तेमाल है, ये मसले की जड़ है। इस मसले को खत्म करें, आप एफिशिएंसी की तरफ आए, आपकी जितनी भी नई इन्वेस्टमेंट्स हैं वो रिवराइन ग्राउंड वाटर के ऊपर करें और सरफेस वाटर को छोड़ दें, इसको फ्री कर दें, दरिया को चला दें। ये डैम, बैराज, नहरें, ये आहिस्ता आहिस्ता करके आप खत्म कर दें, किसी प्लान के तहत, किसी मंसूबे के तहत एक एक करके इनको खत्म कर दें। पानी चलना शुरू हो जाएगा, आपका दरिया की रेत में से पानी निकल रहा है और सफिशिएंट निकल रहा है और बहुत ज्यादा पानी है, आप उससे सब कुछ कर सकते हैं। तो फिर इस किस्म के किसी मुआवजे की जरूरत नहीं रह जाती। मेरे ख्याल में अब यूं कहें कि पानी यानी कि ये वाला पानी नहीं, वो जो कि एडीएम है कि सर से ऊपर से गुजर रहा है, अब इस मामले पे सीरियस एक बहुत इनकलाबी तब्दीलियाँ ज़रूरी हैं, लेकिन हमारा पॉलिटिकल सिस्टम और जिस तरीके के हमारे क्लास स्ट्रक्चर्स हैं या जिस तरीके से हमें एक पुरानी नैरेटिव मिली हुई है जो भी है, उसमें आप वाली बातें मतलब शायद न हो पाएँ, जो कि बहुत बहुत अफसोस और दुख की बात हो। जी देखिए, मेरा नहीं ख्याल कि इस पे बहुत ज्यादा हमें अफसोस करना चाहिए। डिसीजन मेकर्स को कन्विंस करने की बात है। अगर डिसीजन मेकर को ये बात समझ आ जाती है, उसको समझा दी जाती है, तो मेरा नहीं ख्याल कि हमारा डिसीजन मेकर इतना वो बेवकूफ है कि उसको ये चीज समझ ना आए। फॉरम क्रिएट करें, डिसीजन मेकर को बुलाएं और उसको कहें कि यार कैनाल का सरफेस वाटर का ऑल्टरनेट है ग्राउंड वाटर और हमारे पास है, हमने इस पे तहकीकात की हैं, दुनिया के बेस्ट इंटरनेशनल कंसल्टेंट के साथ हमने मिलकर काम किया है, हमें पता है कि ये चीज मुमकिन है। और जब एक चीज मुमकिन है तो आप उसके ऊपर एक छोटा सा डेमोन्स्ट्रेशन प्रोजेक्ट भी कर देना तो आपको उस पर कॉन्फिडेंस आ जाएगा। अच्छा, एक दफा आपके ऊपर कॉन्फिडेंस आ गया तो उसके बाद में तो फिर आप मुड़ के देखेंगे नहीं कि ये पुराना सिस्टम क्या है। अच्छा हसन अब्बास साहब, आखिर में एक छोटा सा क्वेश्चन कि जो आप बातें कर रहे हैं, हम बातें कर रहे हैं, ये आखिर में समझना चाहूँगा, ये जो एडवाइस गलत एडवाइस है ये देता कौन है? गलत सर्वे करके कौन देता है हुकूमत को? ये देखिए जी, ये वही पुराने महकमे हैं जो इंडस वाटर ट्रीटी के बाद मार्जे वजूद में आए थे, जिसमें सिर्फ और सिर्फ पुराने सिस्टम की बात की गई थी, पुराने सिस्टम के एक्सपर्ट्स बिठाए गए थे, पुराने सिस्टम उनको सिखाया गया था और वो जो कुछ उन्होंने सीखा है वो तो वही करेंगे। तो ये वापदा शापदा और इस तरह के जो महकमे आपके पुराने, इनको भी थोड़ा सा चेक करने की जरूरत है। इनके भी एक्सपर्ट्स को आप बुलाएं और इनको समझाएं कि भाईजान अब आपका काम जो है वो हमें जरूरत नहीं है, आप अपनी अपनी रिटायरमेंट लें, घर जाएं और इधर नए लोगों को लाएं जिनकी ट्रेनिंग बेहतर हो, जिन्होंने नए मॉडर्न सिस्टम सीखे हैं, देखे हैं, उनको इधर ला के बुलाएं तो एडवाइस भी ठीक हो जाएगी। बहुत शुक्रिया हसन अब्बास साहब, आपने KTN न्यूज़ को वक्त दिया। कैसे जबरदस्त सलाम हसन अब्बास साहब जो चेयरमैन थींदो आहे न, उहो वरी थींदो आहे जेको जनरल साहब रिटायर थींदो आहे न, उनखे चेयरमैन कबो आहे। पोइ जेका स्पोर्ट्स जी जेका उनजो बि चेयरमैन वरी उनखे कबो आहे, ॿुधो न। पोइ ख़बर पवंदी आहे तॾहिं त उहो साहिबु जेको आहे सो जंगियुनि जो माहिर हो, ॿुधो न, इन्फेंट्री वग़ैरह जो माहिर हो, पर हुनखे एॾा डिब्बा त हुनजो हिकिड़ो जेको आहे सो
हाणे इहे सभु शयूं जेके असां इन लेवल ते असीं पहुची विया आहियूं जो हितां बाउंस बैक करिणो आहे। ॾिसो न हाणे मिसाल तौरु इहो जेको चवणो थो पए डिसीजन मेकर्स जेके आहे त पोइ जेको ख़ान साहिबु कंहिं पैदा कयो, जिन पैदा कयो हुननि जी गिचे में पियो, सभिनी जी गिचे में पियो। त इहो चवण त जेको आहे डिसीजन मेकर्स खे एॾा सेंसिबल आहिनि, सेंसिबल हुजनि हा त पाकिस्तान हिन नहत ते न पहुचे हा। त असांजो जेको आहे जो डिसीजन मेकिंग खां अलावा हिकिड़ो कंसेंसस बिल्ड करणु आहे, आम राय आमा क्रिएट करणी आहे। ॿुधो न, त मुंहिंजे ख़्याल में त अॼु जेको आहे पाण तमामु सुठे हिकिड़े एक्सपर्ट सां ॻाल्हायोसीं ऐं पंजाब सां तालुक़ु आहे हुनजो, पर हुनजी डिटेल्ड अखि ॾिसो रिसर्चर्स ईअं थींदा उहे जेके मॉडर्न हुन टेक्नोलॉजी जी ॻाल्हि कई सुभाणे जेको आहे तव्हांखे ख़बर आहे एंथ्रोपोलॉजी जेका आहे इमरानियात हुनजो उसूल आहे त जेकर आउं सिंधी आहियां, अगरि आउं एंथ्रोपोलॉजी जो जेको आहे सो स्कॉलर आहियां त मां पंहिंजी क़ौम ते जेको आहे सो स्टडी कोन कंदुसि, छाकाणि आउं त पंहिंजी क़ौम सां स्टडी थोरी कंदुसि, आउं त हुन सां प्यारु कंदुसि, पोइ हुनजे प्यारु करण में जेको हुनजूं जेके ॿियो जेके ॻाल्हियूं आहिनि उहे माना करे हुनखे चङो करे ॾेखारींदुसि। त हिकिड़ो डिटेल्ड माण्हू खपंदो आहे। त आउं सम्झां थो हिन पाणीअ जे इशूअ ते बि केतिरा दोस्त पाण सां नाराज़ बि थियनि, छा बि थियनि, पर उसूल रिसर्च बेस ते पाण खे ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं ॾिसो असांजो मौक़ुफ़ जेको सिंधो मौक़ुफ़ आहे उहो केॾो मञियो थो वञे। पंजाब में जेके पढ़ियो पढ़ियो माण्हू आहे उहो मञे थो। झेलम, चनाब, जेके बि सतलज ब्यास जेके 5 रिवर्स हुयूं इहे दरिया में समुंड में कोन थियूं पवनि, इहे 5 नद वटि जमा थींदियूं आहिनि, 5 नद खां वठी पोइ 44 किलोमीटर सफ़र कंदे वरी सिंध में पवंदियूं आहिनि। सिंधु आहे वाहिद जेका समुंड में पवंदी। हाणे उहो जेको सॼो इकोसिस्टम आहे उहो हुननि जो न आहे, सॼी डेल्टा सॼो। हाणे त उहो जेको सतलज जी ब्यास जेको आहे उहो नाला थी विया तो RBOD टाइप, उन RBOD टाइप हाणे पाणी खणंदासीं। सतलज ब्यास जेको सतलज आहे उहो ब्यास में पवंदो आहे, आहिनि 2 रावी ऐं जेको आहे सो हाणे उन में हाणे नाला थी विया। तव्हांखे ॿुधायो न दोस्त जेको हाणे उतां जेको टॉक्सिक पियो थो अचे ऐं हिननि जो पाणी थो अचे पियो, पाणी चोरी, पाणी जूं ज़्यादतियूं, सिंधु सुकाइण, इन जे करे ई असांजो माण्हू अॼु जेको एकता जो इज़हार सिंधुअ सां करे थो। सॼी सिंध में गाई साहब अॼु पाकिस्तान में जनरल ज़ियाउल आयो, रिलीजियस एक्सट्रीमिज़म खणी आयो, हिन मुल्क खे हिन नहत ते पहुचायो जनरल ज़ियाउल। ऐं अॼु बि पाकिस्तान जेको विढ़े पियो, जेको कुझु थियो पियो इस्लामाबाद में, हिन में उहे ई जनरल ज़ियाउल जूं कुवतूं हुयूं जेके पाकिस्तान खे हलणु कोन थियूं ॾियनि पियूं। ऐं हाणे हुननि जा वरी इंटरनेशनल हिकिड़ा निकिरी आया आहिनि, हुन सां गॾु तालुक़ु वधीक कोन था वञूं। त हिकिड़ी असांजी जेका सहब रवादारी जेको साईं GM सैयद चवंदो हो त सिंध वटि हिकिड़ो वॾो पैगाम आहे दुनिया लाइ, अमन आलम। मां त चवां थो सिंध वटि पैगाम आहे पाकिस्तान लाइ। अॼु जेको आहे सो इहा पाकिस्तान जी जेका सहब रवादारी जेका जंग आहे, जेका रिलीजियस टॉलरेंस जी जंग आहे, जेका 11 अगस्त जी जिन्ना जी स्पीच आहे, हिंदू सीज़िस टू बी हिंदू, मुस्लिम सीज़िस टू बी मुस्लिम, वी ऑल आर पाकिस्तानीज़ नाउ। ऐं असीं बि सम्झूं था असीं सभु पाकिस्तानी आहियूं। त तंहिंजे करे उनखे सहब रवादारी ऐं असांजी जेका दरिया जेको आहे उहो त मां जो रूह आहे, उहो त मुंहिंजो ओलो आहे, मुंहिंजो एग्ज़िस्टेंस आहे। ऐं उहा डिबेट जेका आहे उहा कंदुसि त मूंखे पंहिंजो जेको आहे सो मूंखे पंहिंजो ॾियो। उहा डिबेट आम माण्हू करे पियो, मज़दूर करे थो, पोरियत करे थो, असांजो जेको आम माण्हू आहे अॼु सॼो सभु माण्हू एकता जे असांजे हिन भरपूर ॾियारनि में रोडनि ते आहिनि, प्रोग्राम कनि पिया, गुल निछावर दरिया ते कनि पिया। जेका सख़्तु भञ ड्राह हींअर सिंध जी जेका आहे न इन सिनिको नॉन नागुज़ीर थी चुकी आहे। ही हिन तरीक़े सां भोतार की सिंध हाणे कान थी हली सघे। हे भोतारनि जी सिंध, हे जेका आहे सा जेको अलाए कहिड़ी कहिड़ा नाला थो दुनिया तब्दील थी वई हाणे, दुनिया तब्दील थी वई आहे। ही जेको आहे हाणे पीरियूं मुरीदियूं वॾेरियूं हाणे कोन हलंदियूं। ऐं महिरबानी करे तव्हां अॻु में रिटायर कयो पंहिंजो पाण खे त ही जीअं माना क़ौम जेका आहे उहा अॻिते निकिरी सघे। ॿुधो न, ऐं उहा जेका आहे सा बुशरा बीबी करे जेको आहे तो ही मज़हबी ॻाल्हि थियूं करे हू मज़हबी ॻाल्हि थियूं करे ऐं माण्हू जो एक्सप्लॉइट थी करे पियो हुनखे ॾाढो आहे जेको न। त इहे जेके नरेटिव्स जेके आहिनि हिनखे हिननि खां निकिरो ऐं सिंधी क़ौम खे बचाईंदो स्कूल, सिंधी क़ौम खे बचाईंदी आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सिंधी क़ौम खे खपे पाणी वठंदी
को बि कोन ॾींदो, ॿुधो न, छो जो अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसण वारी ॻाल्हि आहे, ॿुधो न, तंहिंजे करे जेको आहे के पाणी बंदि पिया कनि, के स्कूल बंदि पिया कराइनि, इन करे जो असांजे सिस्टम में असांजी लीडरशिप जेका आहे, ॿुधो न, उहा आहे ई कान का जेको आहे सो मूंखे चवणु ॾियो 1970 में शेख मुजीबुर रहमान हिकिड़ी मिडिल क्लास बंगाली क़ौम जो लीडर हो, हिकिड़ी क्राउन टोयोटा हूंदी हुअसि, मां हुनजे घर बि वियो आहियां, उहो जेको अथसि जेको आहे धान मंडीअ में, ॿुधो न, त बाबा जो फ्रेंड, मुंहिंजो बाबा सां हुनजो तालुक़ु हो, ऐं उन खे जेका क़ौम उते इहे जागीरदारियूं ऐं वॾेरियूं कोन हुयूं, हिकिड़ो मिडिल क्लास लीडर हो ऐं विड़ी पियो, ऐं हुनजो हक़ हो हुनखे प्राइम मिनिस्टर असां वटि वरी मिडिल क्लास लीडर न पियो प्राइम मिनिस्टर अची कोन थो सघे न, जॾहिं बाग़ में जेको आहे सो ॿिजी कोन हूंदो त उतां लीडर कीअं पैदा थींदो, व्हेन यू डोंट हैव अ मिडिल क्लास स्ट्रॉन्ग मिडिल क्लास, हाउ कम यू एक्सपेक्ट दैट यू विल हैव अ लीडर फ्रॉम मिडिल क्लास, ठीकु आहे न, जेका जेको आहे सो जेको आहे उन मां थींदो आहे न हुनजी जेका हिसाब किताब, अॼु उहा जेका असां बलूचिस्तान मां हिकिड़ी मिडिल क्लास क़यादत उभरे पई, अॼु सॼे पाकिस्तान में मिडिल क्लास क़यादत उभरियूं आहिनि, 75-77 साल थिया आहिनि, हिकिड़ी कासमाबाद जेका तव्हांजो जेको माना एपी सेंटर हो सिंधी कॉम्पर्स पॉलिटिक्स जो, उते बि तव्हां कोन था कटे सघो। सही था चओ काई साहब, एंडिंग तरफ़ वञे पंहिंजे प्रोग्राम एंडिंग जेको आहे सो इहो आहे त हाणे अची 2-3 ॾींहं बचिया आहिनि साईं, ऐं जेको आहे सो ही तव्हीं जेका एकता मल्हाईंदो उहा एकता मल्हाईंदो त असांखे स्कूल खपनि, तव्हीं जेका एकता मल्हाईंदो उहा एकता मतिलबु असांखे गुड गवर्नेंस खपे, तव्हीं जेका एकता मल्हाईंदो उहा एकता खपे, असांखे अस्पतालूं खपनि, असांखे क्लीन वाटर खपे, असांखे इंसानी हक़ खपनि, असांखे जेको आहे सो जेके बि कॉन्स्टिट्यूशनल गारंटीज़ आहिनि उहे असांखे मिलनि, ऐं असीं पाणी 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 ऐं पाणी खपे, ऐं इन खां अलावा जेको आहे अहिंसा रवादारी ऐं भिट जो भिटाई जीए। सुभाणे